नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त जरवार जे ॻोठ फक़ीरमहमद मलिक जो रवासी अब्दुलग़फार मलिक एहतजाज कंदे दाईंदे चयो त मां 10 महीने जो वस्त पी फो थी वियो। मूंखे मामन पाले वॾो कयो। मुंहिंजो पीउ जी मिल्कियत जंहिंमें ज़मीन ऐं घर शामिल है, जंहिं ते मुंहिंजा चाचा अल्लाह रखियो मलिक ऐं हुसैन मलिक जा पुट कब्ज़ो करे वेठा आहिनि। मूंखे पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां हिसो नथा ॾियनि। मिल्कियत घुरण ते मौत मार धमकियूं ॾियनि था। हिननि चिता ॾिनो आहे त मिल्कियत मां हिसो न मिलियो त मां ख़ुदकुशी कंदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार मुंहिंजो चाचो अल्लाह रखियो ऐं मुंहिंजा सोट हूंदा। साईं बशीर अहमद हुयो। साईं मांजो अल्लाह रखियो चाचो आहे। मांजो साईं हिसो हुयो जगहनि में। मांजे वॾे जो ज़मीन में 6 जरब ज़मीन आहे साईं। नथो मांखे साईं ज़मीन में हिसा ॾियनि, नथो घर में ॾियनि था साईं। मां नंढड़ो हुयुमि, मांजो पीउ साईं गुज़ारे वियो। हाणे साईं मां हक़ु घुरां थो, मांखे हक़ु साईं नथो मिले। मां अपील करां थो साईं, मांखे 6 जरब साईं ज़मीन आहे, घर आहे पंहिंजो साईं। घर मांजो साईं ठहियल वॾे जो हुयो, अबे जो। वो घर भी मांखे साईं नथा ॾियनि। घर जो सामान खटियूं दर गाडर हुया साईं, उहो भी नथा मिलनि। चवनि था साईं तुंहिंजो पीउ साईं उहो साईं हाणे मांखे मिले। अपील मां ॾियां थो साईं, मांखे पंहिंजो हक़ु मिले। लत मां पाण खे फांसी ॾेई मारींदुमि। जंहिं साईं नाला साईं मांजे मोए खां पोइ साईं मांजा इहो शायदि ई आहिनि साईं। जवाबदार साईं अल्लाह रखियो, अल्लाह रखे जा पुट हुसैन जा पुट साईं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।